बाबा सालन का इंतजार में हुस त कदं तो वो ॾींहुं अचे जो मां उशर ज़कात जो चेयरमैन थींदुसि। केर थो इन खां वधीक कुर्बानियूं ॾेई सघे? न साहब न, इहा वॾी कुर्बानी आहे। केर तो हिन दौर में एतिरो इंतज़ार करे? पहिरीं मूंखे पार्टी वारा मास्तरी पिया ॾियनि, पोइ वरी चयऊं त पुलिस में भर्ती थी, पर मूं उन्हनि खे चिट्ठो जवाबु ॾिनो ऐं चयोमान त बाबा उशर ऐं ज़कात जो चेयरमैन कयो। ॻाल्हि त साॻी आहे न? बरोबर साईं, बरोबर। हाणे ॿुध, जेकी बि घरनि में तोड़े पाड़े पतीअ में ऐं आस पास में माण्हू गुज़ारे विया आहिनि, तिन जा जल्द में कार्ड हथ करे वठ त कागज़ी कार्रवाई करे अॻिते मोकिलियूं। ज़कात त जीअरनि जाॻंदनि यतीम तोड़े बेवाहनि जो हक़ आहे, जेकी अटे लटे तोड़े अझे लाइ परेशानीअ में धिका खाईंदा वतन। ज़कात त उन्हनि ग़रीबनि जो हक़ आहे साईं। उन्हनि कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि? कुर्बानियूं त मूं ॾिनियूं आहिनि जो मुंहिंजे वॾे भाउ खे वज़ारत मिली, मां ख़ामोश रहियुसि। उन खां पोइ नंढे भाउ खे सिधो संग ऑफिसर करे छॾियऊं, पोइ बि मां ख़ामोश रहियुसि। मथां वरी उहे नौकरियूं पिया खपाइनि त बि चुप रहियुसि, कुझु ई न चयमि। बाबा जी फोती खाते वारनि जूं बुकड़ियूं बैंक मैनेजर पाण वटि रखियो वेठा हूंदा आहिनि। हर महीने पेंशन मिलण वारे ॾींहं ते उहे सभ खां पहिरियां फोतियुनि खे पेंशन ॾींदा आहिनि, पोइ जेरनि खे मिलंदी आहे। हाणे तूं बि ईअं कर, जेके बि फोती आहिनि उन्हनि जा कार्ड गॾु कर, छॾ ॿी ॻाल्हि खे। साईं फोती पाण पेंशन वठण ईंदा आहिनि? इहे ॾोकड़ बैंकुनि वारा पाण में विरहाए खणंदा आहिनि। आख़िर सालनि खां हिन कुर्सीअ जे इंतज़ार में वेठो हुउसि, केर ॾींदो मूं जेॾी कुर्बानी? इन जे इंतज़ार में त मूं अॼु ताईं को बि कमु न आहे कयो। हाणे ॻाल्हियूं न कर, तूं जल्द कर, फोतियुनि जा कार्ड गॾु करणु शुरू करे छॾ, बाक़ी कमु मूं ते छॾे ॾे। पर साईं 11 महीना इन्हनि ज़कात जे ॾोकड़नि ते गुज़ारो कंदा आहिनि वीचारा। बाबा तूं हिन जी ॻणती न कर, सभु कंहिंखे अलाह पियो हलाए। बसि तूं ई हर को ॻणती कर, जॾहिं कुर्सी वई त सम्झ त हड़ वई। ईअं न थिए जो वञे नांग निकिरी ऐं पोइ बीठा लीका कुटियऊं।